सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने आली शान है जंहिं मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मौत के बारे में अंबिया ऐं औलिया जा कुछ वाक़िया ऐं इरशाद। नंबर 1, अल्लाह पाक जे अज़मत वारे नबी हज़रत सैयदना ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम जे साम्हूं जॾहिं मौत जो ज़िक्र कयो वेंदो हो त उन जी चमड़ी मुबारक यानी स्किन मां रत जा फुड़ा वहंदा हुआ। नंबर 2, अल्लाह पाक जे अज़ीम नबी हज़रत सैयदना दाऊद अलैहिस्सलाम जॾहिं मौत ऐं क़यामत जो ज़िक्र कंदा हुआ त एतिरो रोईंदा हुआ जो जिस्मानी जोड़ पंहिंजी जॻह तां हटी वेंदा हुआ। पोइ जॾहिं रहमत इलाही जो ज़िक्र कंदा हुआ त पंहिंजी जॻह ते वापसि अची वेंदा हुआ। नंबर 3, ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु रोज़ानो रात जे वक़्तु आलिम सगुरनि खे गॾु करे पोइ पाण में मिली क़बर ऐं आख़िरत ऐं मौत जे बारे में गुफ़्तगू कंदा हुआ। पोइ सभई ईअं रोईंदा हुआ ॼण उन्हनि जे अॻियां जनाज़ो रखियलु आहे। नंबर 4, ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना काबुल अहबार रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था जेको शख़्स मौत खे सुञाणे वठंदो आहे उन ते दुनिया जूं मुसीबतूं ऐं ग़म हल्का थी वेंदा आहिनि। नंबर 5, हज़रत सैयदना इब्राहिम तैमी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था 2 शयुनि मूंखां दुनिया जूं लज़तूं छॾाए वरितियूं, हिकु मौत जी यादि ऐं ॿी बारगाह इलाही में बीहण जे ख़्यालु। नंबर 6, हज़रत सैयदना मुहम्मद बिन सीरीन रहमतुल्लाह ताला अलैहि साम्हूं जॾहिं मौत जो ज़िक्र कयो वेंदो हो त संदन जे जिस्म जो हर हिसो यानी हर उज़वो साणो थी वेंदो हो। हज़रत सैयदना रबी बिन ख़सीम रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे घर में हिकु क़बर खोटी हुई। जॾहिं पंहिंजी दिलि में सख़्ती महसूसु कंदा हुआ त उन में लेटंदा हुआ ऐं जेसिताईं अल्लाह पाक चाहींदो हो उन में रहंदा हुआ। पोइ हीअ आयत करीमा तिलावत फरमाईंदा हुआ। तर्जुमो कंजुल ईमान, ए मुंहिंजा रब मूंखे वापसि मोकिल, शायदि हाणे मां को चङो कमु करियां उन में जेकी छॾे आयो आहियां। उन्हनि खे दोहराईंदा रहंदा हुआ। पोइ पाण खे चवंदा, ए रबी तुंहिंजे रब तोखे वापसि मोकिले छॾियो आहे, हाणे अमल कर।